साहिती परगणे जे 2 गुणे शायर ऐं रागी साईं जाफ़र शाह सां सिंधी अदबी संगत शाख नौशरो फिरोज़ पारां प्रेस क्लब में रिहाण रचाई वई, जंहिंमें सिंधी अदबी संगत जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल परेल तायो समेत साहिती जे शाइरनि, अदीबनि, उस्तादनि ऐं सहाफ़ियुनि जे हिकु वॾे अंग शिरकत कई। साईं जाफ़र अली शाह न सिर्फ़ शाइर आहे पर हू रागी बि आहे ऐं जंहिंखे रागदारी जी ॼाण हुजे, सुरगुर जी ॼाण हुजे, सुरतार जी ॼाण हुजे, रिदम रवानी जी ॼाण हुजे, उहो जेका शाइरी कंदो आहे त उहा शाइरी अञा उत्तम ऐं मयारी हूंदी आहे। हिकिड़ो तमामु क्लासिक ऐं जिद्दत खे साम्हूं रखी ऐं हुन हिकु पोइट्री कई आहे। सिंध जे भलोड़ सुखी फनकार शाइर सां रिहाणा साईं जाफ़र शाह शाइरीअ जे हवाले सां जेतिरो भलो शाइर आहे एतिरो भलो फनकार आहे। साईं जाफ़र शाह बादशाह भलोड़ फनकार आहे, पको पुख्तो ऐं रागणीअ जो ॼाणू माण्हू। ऐं जसा आहे सिंधी अदबी संगत शाख नौशरो फिरोज़ जे दोस्तनि खे, प्रेस क्लब वारनि खे, जिन साईं सैयद जाफ़र शाह इरशाद मिठियाणीअ खे जेरे मान ॾिनो आहे। साञा वञनि जो चवणु आहे त सिंध जे शाइरनि ऐं अदीबनि खे संदनी हयातीअ में मान ॾियण वारो अमल साराह जोॻो आहे। कैमरामैन शकील उमरानी सां गॾु राणा शेर मोहम्मद, सिंध टीवी न्यूज़, नौशरो फिरोज़।